औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मज़हर ख़ान पंवर उर्फ़ बब्बर शेर बदीन हूँ। जीअं त गुज़र 50 साल खां 3 म्यूनसिपलिटी जा दुकान मूं वटि किराए ते आहिनि ऐं जेके मूं वटि किराए ते रहनि उन जे लाइ म्यूनसिपलिटी अमले मूंखे हिकिड़ो लेटर बयानु कयो त नई एग्रीमेंट कर। उहो लेटर मूंखे मिलियो। मां कंहिं कम सां गए लाहौर वियल हुउसि, मूंखे देरि थी न पहुची सघियो टाइम ते। हुननि पुठियों मुंहिंजा दुकान टई सील करे छॾिया। जीअं मूं ॿुधो दुकाननि जो कारोबारी, मां परेशान हुउसि ऐं उन जे बावजूदि पोइ मूं अमले ऐं पीर मोहम्मद साले जे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हियूं कयूं, वीडियो बयानु कया। उन जे लाइ माज़रत थो कयां त मूं ग़लति कयो, छो जो ईअं मूंखे करिणो कोन हो। पहिरीं मूंखे ॻाल्हाइणो ईअं करिणो कोन हो। ऐं जॾहिं मूं वरी पीर साहिब खे ॻाल्हि ॿोल थी, पीर साहिब उन जो स्टैंड वरितो, अमले खे घुराई, अमले खे पुछियईं, ॻाल्हि पुछी। मां बग़ैर चवण जे जो ॻाल्हायो हुन पुछियो या अमले वारो मूंखे ॿुधायो त वाक़ई मदरसा वटि 3 दुकान आहिनि ऐं उहे 3 दुकान जे लाइ मां नई एग्रीमेंट बि करण लाइ तयारु आहियां। अगरि मुंहिंजो अमलो जेको म्यूनसिपलिटी जो अमलो मूंसां कंदो, मां हुन सां नई एग्रीमेंट कंदुसि। ऐं मां माज़रत थो कयां पीर मोहम्मद साले जे लाइ, जेको असांजो मुर्शिद बि आहे, असां हुनजा मुरीद आहियूं। असांजा वॾनि, उन्हनि जे वॾनि जा असांजा वॾा बि मुरीद आहिनि ऐं मुंहिंजे चवण सां पीर साहिब जेका दिलि आज़ारी थी आहे त उन लाइ मां पीर साहिब लाइ बार बार माज़रत करण लाइ तयारु आहियां। कयां थो माज़रत, जो असांजो वॾो आहे, छो जो ॾुखु थींदो आहे वॾनि जे लाइ बि। त असां मूंखे को ग़लती थी आहे त मां माफ़ी थो वठां, वॾी महिरबानी। ऐं मां ॿियो चवां थो त जॾहिं बि जेको दुनिया जो रवाज़ु आहे 400 दुकाननि जो मार्केट में, उन लाइ उन मुताबिक़ मां बि एग्रीमेंट करण लाइ तयारु आहियां। वॾी महिरबानी, शुक्र नवाज़।